forever. Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. FIA पंजाब जो अॻूणो डायरेक्टर डॉक्टर रिज़वान लाॾाणो करे वियो। ख़ानदानी ज़रियनि जो चवणु आहे त डॉक्टर रिज़वान खे दिलि जो दौरो पवण सबबि सर्विसिस अस्पताल लाहौर पहुचायो वियो, जिते डॉक्टर्स संदसि मौत जी तस्दीक कई। डॉक्टर रिज़वान डायरेक्टर FIA तौर हाणोके वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग ऐं ॿियनि केसिस जी जांच कराई हुई। नई हुकूमत अचण शर्त खेसि उहिदे तां हटायो वियो हो। PTI अॻवान शहबाज गिल FIA पंजाब जे अॻूणे डायरेक्टर डॉक्टर रिज़वान जे मौत खे क़त्ल जो वाक़ियो करार ॾेई छॾियो। शहबाज गिल पंहिंजे ट्वीट में चयो त इहा का नई ॻाल्हि नाहे। मुंहिंजे मुल्क में माण्हुनि खे ईअं ई क़त्ल कयो वेंदो आहे। मुंहिंजे मौत जी ख़बर बि कार हादसे जी सूरत में अचे हा। सभु कुझु सुठे नमूने मैनेज कयो वञे थो। मुल्क में हिकु ई वक़्तु इतफ़ाक़ी हादिसा न पर क़त्ल जा वाक़िया थी रहिया आहिनि। इमरान ख़ान जी क़ौमी इदारनि ख़िलाफ़ शुरू कयल नफ़रत अंगेज़ मुहिम मज़म्मत जोगी आहे। आइनी अमल ज़रिए निकाली मिलियल इमरान ख़ान ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे ऐं क़ौमी इदारनि ते हमला करे रहियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो इमरान ख़ान जी तक़रीरुनि ते सख़्तु रद्द अमल। आसिफ ज़रदारी पंहिंजे बयान में चयो त इमरान ख़ान जी क़ौमी इदारनि ते तनक़ीद पुठियां फॉरेन फंडिंग ऐं करप्शन केसिस जो ख़ौफ़ आहे। इन्हनि केसिस में सज़ा खां बचण जे लाइ इमरान ख़ान क़ौमी इदारनि खे तकरारी बणाइण जी कोशिश करे रहियो आहे। इमरान नियाज़ी इक़्तिदार जे लालच में समूरियूं हदूं ओरांघे छॾियूं आहिनि। क़ौमी इदारनि ऐं पाकिस्तान खे नुक़सान पहुचाइण वारियूं संदसि कोशिशूं बर्दाश्त न कंदासीं। ॿियनि खे गद्दारी जा महिणा ॾींदड़ इमरान पाण मीर जाफ़र ऐं मीर सादिक वारो किरदारु अदा करे रहियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट हनीफ़ अब्बासी खे मुआविन ख़ासि मुक़ररु करण ते वज़ीर आज़म खे नज़रसानी जो हुकुम ॾेई छॾियो। शेख रशीद जी दरख़्वास्त ते ॿुधणी बाद अदालत वफ़ाक़ ऐं हनीफ़ अब्बासी खे नोटिस जारी करे छॾिया। चीफ जस्टिस अतर मिनल्ला शेख रशीद खे मुख़ातिब थींदे चयो त जलसनि में अदालतुनि ते इल्ज़ामबाज़ी अफ़सोसनाक आहे। छा तव्हां ऐं तव्हांजे इतिहादी PTI खे इस्लामाबाद हाई कोर्ट ते एतमाद आहे? जलसनि में रोज़ चयो वञे थो त अदालतूं राति जे वक़्तु छो खुलियूं? तव्हां चेयरमैन तहरीक इंसाफ़ खां बि पुछी वठो। हिननि खे एतमाद नाहे त पोइ असां केस नथा ॿुधूं। अवाम जो एतमाद ख़राब न कयो। शेख रशीद चयो त एतमाद आहे, इन करे ई अदालत में आया आहियूं। चीफ जस्टिस चयो त तव्हांखे एतमाद आहे त पोइ हीअ अदालत ॿुधंदी। अदालत ॿुधणी 17 मई ताईं मुलतवी करे छॾी। मियां नवाज शरीफ ने 14 मरतबा फौज को और कल मरियम नवाज शरीफ ने जनरल फैज़ का नाम लेकर कहा 14 मरतबा जिसने चीफ ऑफ आर्मी स्टाफ के बारे में गैर इखलाकी ज़बान इस्तेमाल की हो उसका नोटिस लेना चाहिए। जो हालात हैं मुल्क के, इस पाकिस्तान को बचाना है तो इलेक्शन कराने होंगे, वरना सवाए कासिफ जरदारी के देखें JUFA ने इंतखाबी जलसे करने शुरू कर दिए हैं, नून लीग ने इंतखाबी जलसे शुरू कर दिए हैं, तहरीक इंसाफ आगे ही जलसों में है। सो मुल्क इलेक्शन की तरफ जा रहा है। इलेक्शन वाहिद हल है और मुक़्तदर हलकों को ये सोचना चाहिए कि पाकिस्तान की बेहतरी जो है वो इलेक्शन में है। तो कल फौज के तर्जुमान ने क्या है कि आप लोग जलसों में फौज को सियासत में घसीटते हैं। उनको कहा जो घसीटते हैं मरियम को। और शेख रशीद चयो आहे त पाक फ़ौज जे तर्जुमान जो बयानु असांजे बारे में न पर मरियम नवाज़ जे बयान बाबति हो। इस्लामाबाद हाई कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ केतिरा ई भेरा पाक फ़ौज ऐं उन जी क़यादत ख़िलाफ़ बयानु ॾेई चुका आहिनि। मरियम नवाज़ ताज़ो पाक फ़ौज जे जनरल ख़िलाफ़ बयानु ॾिनो। मुल्क में जारी बहरान जो वाहिद हल इलेक्शन आहे। आसिफ ज़रदारी खां सवाइ बाक़ी समूरियूं जमातूं चूंडूं कराइण जी हिमायत करे रहियूं आहिनि।
लाहौर हाई कोर्ट पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ की हलफ बरदारी ख़िलाफ़ तहरीक इंसाफ़ की दरख़्वास्त की ॿुधणीअ जे लाइ फुल कोर्ट बेंच जोड़े छॾी। तहरीक इंसाफ़ पंहिंजी दरख़्वास्त में स्पीकर पारां हमज़ा शहबाज़ के हलफ खणाइण वारे अमल के चैलेंज कयो आहे। जस्टिस साजिद महमूद सेठी चीफ जस्टिस के ॿुधणीअ जे लाइ फुल कोर्ट बेंच जोड़ण की सिफारिश कई हुई। चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट जस्टिस सदाकत अली खान की सरबराही में फुल कोर्ट बेंच जोड़े छॾी। फुल कोर्ट बेंच में जस्टिस शाहिद जमील खान, जस्टिस शहराम सरवर चौधरी, जस्टिस साजिद महमूद सेठी और जस्टिस तारिक सलीम शामिल। पंजाब के अगूणे गवर्नर चौधरी सरवर पारां ॿीहर नून लीग में शमूलियत जो फैसलो। ज़रियन मूजिब चौधरी सरवर के पुट अनस सरवर और नवाज शरीफ विच में मुलाकात दौरान समूरा मामला तय थी विया। चौधरी सरवर पारां जल्द नून लीग में शमूलियत जो ऐलान करण जा इम्कान। ज़रियन मूजिब चौधरी सरवर के नून लीग पारां गवर्नर बनाइण की आछ कई वई हुई, पर हुन लाहौर में चूंड विढ़ण की ख्वाहिश ज़ाहिर कई हुई। पानी तो बिल्कुल पहिरीं त कंहिं कम जो कोन्हे, कोई सफ़ा नाली थी चुको आहे। बाक़ी मलाहनि जी जेकी ज़िंदगी आहे तमामु माना तव्हां सम्झी सघो था ईअं गुज़रे पई। बाक़ी पाणी अचणु घुरिजे हींअर, तॾहिं ई ग़रीब रोज़ी रोज़ कंदा आहिनि। इन्हनि जो जान सॼो इहो ई आहे। ग़रीबनि जो गुज़र बि इन पाणीअ ते आहे, मलाहनि जो सभिनि जो बेरोज़गारनि हितां कोटड़ीअ खां वठी लाड़ ताईं जेको आहे समुंड ताईं बेरोज़गारनि। पाणी गंदो आहे, बचनि जो गुज़र कोन छुटे। सिंध में पानी की खोट 50 सैकड़ों का वधी वही। पानी की मजमूई खोट 52.8 सैकड़ों रिकॉर्ड। गुडू बैराज के पानी की फराहमी बंद। सखर बैराज वट पानी की खोट वधी 44.8 सैकड़ों थी वही। कोटड़ी बैराज वट पानी की खोट 60 सैकड़ों रिकॉर्ड। मच्छी मारे पेट गुज़र कंदड़ हज़ारे मलाह बेरोज़गार थी विया। सिंध के केतरनि इलाइक़नि में पीअण वारे पानी जो भी बहरान। जिस जगह पर तो महसूस होता है कि सिंध पंजाब का पानी अब ले रहा है। नहीं, वज़ीर आला सिंध काले बालों वाले हैं, मैं सफ़ेद बालों वाला हूँ। जब मैं जवान था तो मैं भी यही करता था, लेकिन अब मेरे बाल सफ़ेद हो गए तो मैं सलूशन की तरफ ज़्यादा ध्यान देता हूँ। जी बिल्कुल ये सही है। और अब ये भी इत्तलात हैं कि पंजाब में पैडी का रकबा उन्होंने बढ़ा दिया है, जो किसी तरीके से भी हमारे मफाद में नहीं है, मुल्क के मफाद में नहीं है। या तो हम प्यास से मरते हैं या हम पानी में डूबते हैं। तो दोनों किस्म की प्रॉब्लम्स जो हैं वो हमारे। सर इस वक्त सिंध में भी तो ये किससे आवाम शिकायत करेगी? क्यों सिंध को सजा मिल रही है? दरिया बादशाह है ना, दरिया बादशाह है जिस पे हमारी हुकूमत नहीं चलती। पीपल्स पार्टी के सेनेटर ताज हैदर सिंध में पानी की खोट जो जिम्मेवार सिंधु दरिया के करार ॾेई छॾियो। सखर में मीडिया से ॻाल्हाईंदे ताज हैदर चयो त दरिया बादशाह ते कंहिंजो बि ज़ोर नथो हले। मुंहिंजा वार जॾहिं कारा हूंदा हुआ त मां बि पंजाब से पानी चोरी करण जा इल्ज़ाम हणंदो हुयुसि। मुराद अली शाह जा वार कारा आहिनि, तंहिं करे हू अहिड़ियूं ॻाल्हियूं करे थो। पंजाब में सारियाले फसल की पोखीअ ते ॻणती आहे। ग्लेशियर रिजण खां पोइ पाणीअ जी खोट ख़त्म थी वेंदी ऐं शायदि ॿोॾ वारी सूरत हाल पैदा थी वञे। सिंध या त पाणीअ जे लाइ सिकंदी आहे या वरी ॿुॾंदी आहे। डैम्स जो पानी बिजली पैदा करण जे लाइ न, पर ज़रई घुर्जूं पूरियूं करण जे लाइ इस्तेमालु थियणु घुरिजे।
सिंध जा आबादगार पानी की खोट खिलाफ 3 ॾींहं बि सरापा एहतजाज। पंगरियो में पानी की खोट खिलाफ आबादगारन जो पैदल मार्च। सिंध सरकार और वफाकी हुकूमत का पानी खोट खत्म करने जो मुतालबो। ठारूशाह में भी पानी की खोट खिलाफ आबादगारन जो धरणो। पानी की खोट खिलाफ नारेबाजी। न्यू सईदाबाद, मेहर, भिटशा और बेन शहरन में भी मुजाहिरा। फैज़गंज में पानी खोट और पानी चोरी खिलाफ एहतजाज। कराची यूनिवर्सिटी में आपघाती धमाके दौरान माजी वयल 3 चीनी उस्तादन जूं आख़िरी रस्मूं अदा कयूं वयूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह, DG रेंजर्स, IG सिंध पुलिस ऐं ॿियनि जी शिरकत। औरत बमबार जे आपघाती हमले में कन्फ्यूशस सेंटर डायरेक्टर समेत 3 चीनी उस्ताद ऐं संदन पाकिस्तानी वैन ड्राइवर अजुल जो शिकार थिया हुआ। सरदार चंड जी ज़मानत रद्द थियण वारी जेका दरख़्वास्त हुई उन ते ऑनरेबल कोर्ट जी तरफ़ खां उनखे नोटिसिस इशू कया विया आहिनि। कमिंग मंथ जी 13 तारीख़ ते सरदार चंड खे घुरायो वियो आहे कोर्ट, त हू अची करे ज़ाहिरा फेस कनि ट्रायल खे, उनखे बेल एप्लीकेशन जेका आहे उनखे सो पुर उम्मीद आहियूं इंशाल्लाह। ऐं जेको आहे सो बुरहान चांडियो जी हिते बेल एप्लीकेशन जेका ऑलरेडी फाइल थियल आहे, जिन ते जेको आहे सो केस हले पियो थो, सो पुर उम्मीद आहियूं त इंशाल्लाह जीअं ट्रायल कोर्ट मां हुनजी ज़मानत रद्द थी आहे, हू कातिल आहिनि, हू 3 मासूम माण्हुनि जूं जेको आहे सो जानूं वठी चुका आहिनि। ऐं ज़ाहिरा मां हिते इंसाफ़ जे लाइ अचां थी त अदालतूं इंसाफ़ ई कंदियूं। 13 तारीख़ ते सरदार चांडियो खे घुरायो वियो आहे ऐं हिन मंथ जी 23 तारीख़ ते बुरहान चांडियो जी जेका ज़मानत वारी दरख़्वास्त हुई उहा लॻल आहे। सो इंशाल्लाह पुर उम्मीद आहियूं त असांखे इंसाफ़। लाड़काणो जी अदालत मेहर जे टीणे क़तल केस में सरदार चांडियो खे 13 जून ते तलब करे वरितो। उमेर रुबाब चयो आहे त दादू जी ट्रायल कोर्ट सरदार भाइरनि जूं ज़मानतूं रद्द कयूं हुयूं। अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। उमेर रुबाब जे वकील बि चयो त ॿिन्ही सरदार भाइरनि जूं ज़मानतूं रद्द थियण जी उमेद आहे। मीरपुर ख़ासि वुमेन पुलिस मीरबाह गोरचाणी में 10 सालनि जी ॿारड़ीअ खे परणाइण जी कोशिश नाकाम बणाए छॾी। पुलिस ॿारड़ी सीता खे हिफ़ाज़ती तहवील में वठी घोट मुनवर भील खे गिरफ़्तार करे वरितो। न्यू सईदाबाद वेझो कार ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर, 2 ॼणा फौत ऐं 2 ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि हादसे जो शिकार थियल कार सवार मोरो जा रहवासी आहिनि। बबलो क़ौमी शाहराह ते हादसे में भी 1 ॼणो फौत। हादिसो उन वक़्तु पेश आयो जॾहिं कार मोटरसाइकिल खे टक्कर हयो। फौती नौजवान जी सुञाणप बाबर मस्तोई जे नाले सां थी। सिंध में गर्मीअ सबबि गैस्ट्रो वबाई सूरत इख्तियार करे वरिती। 1 ॼणो फौत ऐं केतिराई इस्पताल भेड़ा थी विया। गंबर जे ॻोठ वांढ महर जो नींगर मेहदी हसन गैस्ट्रो विघे फौत। साॻे कुटुंब जा 22 भाती गैस्ट्रो जो शिकार। मटियारी में 78 खां वधीक माण्हू इस्पताल भेड़ा। भिरिया सिटी में औरतुनि ऐं ॿारनि समेत 9 ॼणा इस्पताल दाख़िल। खैरपुर जे लुकमान पाड़े में हिक घर खे बाहि लॻण जे नतीजे में 40 सालनि जो हमराह सड़ी फौत। संदसि घरवारी ऐं 2 ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े वासियुनि मूजिबि घर में बाहि शॉर्ट सर्किट सबबि लॻी। ऐं NICVD लाड़काणो में सिक्योरिटी गार्ड्स ऐं मरीज़ जे वारिसनि विच में झेड़ो। पुलिस 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। मरीज़ जे वारिसनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त इस्पताल जा गार्ड्स पैसा वठी 4 माण्हुनि खे अंदरि वञणु ॾियनि था। पैसा न ॾींदड़नि खे गेट ते रोकियो वञे थो।
इस्पताल जे सिक्योरिटी इंचार्ज इल्ज़ाम रद्द करे छॾिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली ख़ैर चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स हमारी थियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां।